भैया कुत्तिया जेका कुरान ते भौंके या कुत्तिया सुभान अल्लाह असां के कुरान जान खां वधीक प्यारो सुभान अल्लाह कुरान जो हर्ष के भैया तो बोलो भैया जेको असां बच्चा पिया आहियूं न कुरान जे सदके सुभान अल्लाह न त असांजा लक्षण अहिड़ा आहिनि जो रातो रात गमराबाद जी चकी कटे तव्हां जेका भींग कई आहे न या माकड़ छा आहे वरी किरोना पई अचे ॿ बीमारियूं वॾियूं अथव गमराबाद वारो हिकिड़ी माकड़ जेका फसल खे लॻे ॿी अथव आकड़ 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 या वरी नसलनि खे लॻंदी आहे फिरौन खे आकड़ जी बीमारी नमरूद खे आकड़ मुशरफ खे आकड़ असारनि छोरनि खे आकड़ हिन हथ में मोबाइल हिन हथ में मोबाइल सुञाणे थो मां केरु आहियां सुञाणे थो गमराबाद जो आहे ओधर ते चांहियूं पीअंदो आहे काटन पाते पर मेरा गली सा जो चाचो थी वई नक मां गंद वात मां गंद पेट गंद सां भरियो पियो आहे वञे थो बाथरूम में तगारी माल जी कढियो कुरान पढ़ा सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा सुभान अल्लाह कुरान जा अर्श के भैया खबर करे इम्तियाज दिखा दूं अंदाज़ कसम